अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। राणा बिछायो पियो मेहरबानी सूबेदार साहब, मेहरबानी। किएं अचण थियो राणा खान? सूबेदार साहब, तव्हां छोकिरी नेहा उनजे केस खे कहिड़ो रुख ॾिनो अथव? राणा खान, तव्हांजो छा ख़्यालु आहे? चनेसर ते केस दाख़िल कर ऐं उनखे जोगी सज़ा मिले। राणा खान, तव्हांजी सोच ग़लति आहे। चनेसर छोकिरीअ खे अगवा कराए उनखे क़त्ल जो करायो आहे। तव्हां कीअं था चओ त हिन राणे जी सोच ग़लति आहे? राणा खान, ईअं न आहे, बिल्कुलु ईअं न आहे। जेकॾहिं ईअं न आहे कीअं? असांजी जांच मुताबिक़ इहा रिपोर्ट साम्हूं आई आहे। राणा खान, कहिड़ी रिपोर्ट साम्हूं आई आहे? ॿुधाए ॿुधाए न। त छोकिरी मिया इन शादी में बिल्कुलु ख़ुशि न हुई राणा खान, ऐं माइट हुनजी ज़बरदस्ती शादी कराए रहिया। सूबेदार, इहो कूड़ आहे। राणा खान, इहो बिल्कुलु सच आहे। ज़ोर जी मेहंदी न लॻंदी आहे। ईअं न आहे जीअं तूं सोची थो, जीअं चई थो, ईअं न आहे। छोकिरी तंग अची पंहिंजी जान विञाई आहे। सूबेदार साहब, तव्हांखे कीअं सम्झाया? ॿुधाए, कीअं सम्झाया? राणा खान, मूंखे सम्झाइण जी ज़रूरत न आहे। इन क़त्ल जो केस चनेसर खान ते न, पर इहो केस छोरे ते दाख़िल कबो राणा खान, जंहिं छोकिरी सां ज़बरदस्ती पे शादी कई। सूबेदार साहब, हक़ीक़त खे तव्हां लिकाए नथा सघो। जेकॾहिं बचनि जूं सोचे सम्झी शादियूं कयूं वञनि त हीअं मेहा जहिड़ी मासूम छोकिरियूं ख़ुदकुशियूं करण ते मजबूर न थियनि। सूबेदार साहब, इहो सरासर ज़ुल्म आहे, सो बि कंहिं ग़रीब सां। छा मतिलबु आहे राणा खान तव्हांजो? सूबेदार साहब, तव्हां चनेसर जी वंगार पिया वहो, इहो ज़ुल्म न आहे? ॿियो छा आहे? राणा खान, पुलिस ते इल्ज़ाम हणणु चङी ॻाल्हि न आहे, ऐं हा वधीक बहस करण जी ज़रूरत बि न आहे। तव्हांखे हाणे इजाज़त आहे, तव्हां वञी सघो था। सूबेदार साहब, मां वञा थो, पर हिकु ॻाल्हि मुंहिंजी कन खोले ॿुधी छॾ। चनेसर जे 2 रुपयनि जे चवण ते ग़रीबनि ते ज़ुल्म करणु कॾहिं न कॾहिं तव्हांखे महांगो पवंदो, छो त राणे जा धतका चङनि भलनि जा कंद झुकाए। सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।